नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर ख़ास खां ख़बर ॾींदा हलूं त पूज हिंदू लोहाणा पंचायत मीरपुर ख़ास जो नायब सदर ऐं सितारी कॉटन फैक्ट्री जो जनरल मैनेजर सेठ मगाराम केवलाणी कोरोना वायरस वगे कराची जी ख़ानगी अस्पताल में वेंटिलेटर ते रहण बाद देहांत करे वियो। संदसि मड़ रात जो देर सां 3 वगे मीरपुर ख़ास आंदो वियो, जिते हमीदापुर कॉलोनी में वाक़े हिंदुनि जे मसाइण में सुबुह जो 4 वगे SOP तहत संदसि अग्नि संस्कार कयो वियो। जॾहिं त फोत थी वियल मंगाराम केवलाणी जो घरवारी लीलाण बाई ऐं मुलाज़िम भी कोरोना में मुब्तला है, जंहिंजो कराची जी ख़ानगी अस्पताल में इलाज जारी है, जंहिंमें लीलाण बाई जी तबियत गणती जोगी ॿुधाई पई वञे ऐं वेंटिलेटर ते आहे। खेसि संदसि मुड़ुसु मंगाराम केवलाणी जी देहांत करे वञण खां बाख़बर रखियो वियो, जॾहिं त संदसि वॾो पुटु ख़ुशीराम केवलाणी पिणु दिलि जो दौरो पवण सबबि 1 साल अॻु इंडिया में देहांत करे वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।